काज़ी अहमद सिंध एक्स वेलफेयर सर्विस मैन वेलफेयर एसोसिएशन सेवा जे मरकज़ी अॻवाननि जा तंज़ीमी साज़ी जे बारे में सिंध अंदर तफ़सीली दौरा मरकज़ी जनरल सेक्रेटरी कैप्टन गुलाम सरवर जी क़यादत में वफ़द काज़ी अहमद पहुतो, जिते तालका काज़ी अहमद सेवा जे सदर सूबेदार अल्लाह बख्श बहान ऐं तालके काज़ी अहमद जे उहिदेदारनि तरफ़ां मरकज़ी अॻवाननि तरफ़ां इस्तक़बाल कयो वियो। मरकज़ी अॻवाननि में मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी घंवर जमाली, हैदराबाद डिवीज़न जा अॻवान सूबेदार मोहम्मद सलीम, मोहम्मद नईम, ज़ाहिद अली, मेराज अली ऐं ॿिया शामिल हुआ। आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त खे वरजाईंदे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया, जंहिं बाद आयल महिमाननि पारां तालका काज़ी अहमद जे पूरी बॉडी जो शुक्रिया अदा कयो। मरकज़ी जनरल सेक्रेटरी कैप्टन सरवर अॻवाननि खे ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजी सेवा जे महबूब क़ाइद ब्रिगेडियर बशीर अहमद आरई जे हुकुम ते पूरी सिंध जो दौरो करे रहिया आहियूं, जंहिंमें सभिनी ग़ाज़ियुनि खे तंज़ीम साज़ी जे बारे में आगाही नामो ॾेई रहिया आहियूं। अॻवाननि तरफ़ां काज़ी अहमद जे तंज़ीम साज़ी ते वॾे इत्मीनान जो इज़हार कयो ऐं वधीक महिनत जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं, जंहिं बाद सेवा जो वफ़द पंहिंजी मंज़िल ॾे रवानो थी वियो। उन मौक़े ते एसएम ज़ुल्फ़कार सेतो, सूबेदार शाहनवाज़ बालादी, बशीर मल्हा, मीर मोहम्मद जतोई, अमीर बख्श मोहम्मद जुमन मल्हा ऐं मोहम्मद अनवर शामिल हुआ।